अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ ॿ ड्रामनि जो रिव्यू खणी आया आहियूं जेका नवां अचण वारा आहिनि। हिकु ड्रामो आहे तेज़ाब, जंहिंमें तमामु बहितरीनु सिंध जी कास्ट आहे। ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, साईं फ़खरुद्दीन शाह आहे ऐं तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि। हिन में तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हीउ 2025 में तव्हांखे नए साल जे स्टार्टिंग में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो सिंधू यूट्यूब चैनल ते। यूट्यूब चैनल आहे सिंधू जे नाले सां, उन चैनल ते तव्हांखे ॾिसण वेठो मिलंदो हीउ ड्रामो। ऐं किटिन जो हिकु नओं ड्रामो रिकॉर्डिंग हले पई, हुनजो नालो आहे राबेल, जिनजी रिकॉर्डिंग तेज़ ज़ोर शोर सां हली रही आहे। हीउ बि तव्हांखे तमामु जल्द ॾिसण वटां मिलंदो ऐं हीउ ड्रामो एक्शन वारो आहे। ऐं हिन में जेका कास्ट आहे उहा अञा फुल रिव्यू न ॿुधायो वियो आहे। जीअं तव्हां असांखे अपडेट मिलंदी तव्हां सां शेयर कंदासीं। कुझु नाला आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। जेकबाबाद में केटिन जो सबसीरियल राबेल ऐं कैमरामैन आरिफ अली चन्ना, कहाणी मोहम्मद हसन जावरी, स्टेट डायरेक्टर मनोहर अली रिंद, को डायरेक्टर हाजी लखमीर चाचल, डायरेक्टर ऐं कैमरामैन मुमताज़ कासकेली। इहो अपडेट हुयो तव्हां सां शेयर करण जो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं हीअ असांजी वीडियो कीअं लॻी असांखे कमेंट में पंहिंजो राय ज़रूरु ॾिजो।